वफा जिसे जखे गिरहण लगिया। दिल चवे थी तोसां हर जन्म में इश्क कयां, अहिड़ो इश्क जेको रूहनि खे बि रंगे छॾींदो आहे। नीलो तोखे एॾो ख़ुशि ॾिसी मुंहिंजे दिलि जो भार हल्को थी वियो आहे ऐं मुंहिंजे रूह खे चैन मिलियो आहे ऐं इहा पक थी आहे त तूं मुंहिंजी आहीं, सिर्फ़ु मुंहिंजी। लालू बबन बाबा जो हुकुम आहे त तव्हां हितां कब्ज़ो फौरन छॾे ॾियो। मीरा शाह जो हुकुम आहे असांखे, पर मूंखे इहो ई हुकुम बबन बाबा जो आहे। पर बबन बाबा इहा परवर नाहे ॿुधंदो। तव्हां ॿिन्हिनि जे लाइ इहो ई बहितर आहे त फौरन कब्ज़ो छॾे ॾियो। त मूंखे उमेद आहे त तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई। माने खाईंदे राजू खराब ना है, बिल्कुल ताजी है। हतला डिसीज बाबा बाबा तुझे शर्म सां गॾु ग़ैरत भी खत्म थी वई आहे। अरे पीस आई ॻाल्हाइबो आहे नालायक। काश तूं मुंहिंजो पीउ ऐं मां तुंहिंजो पुटु न हुजां हा। अदा साईं अॻी पार्टीअ खे उतारण जे लाइ मां बि रक़म वठी छॾी आहे, पर मां वाइदो करे चुको आहियां। बब्बन शाह जो वाइदो पत्थर ते लकीर जीअं हूंदो आहे। पर अदा साईं वाइदो त मां बि करे चुको आहियां। बस मीरा शाह बस। मीरा शाह पंहिंजे माण्हुनि खे हटाए छॾ। ठीकु आहे जी। जी हिनखे सम्झाए छॾ। अञा पर एतिरा ताक़तवर न आहिनि निकिता जो आसमान जे बुलंदियुनि खे छुई सघे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।